बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहिराण क्लिनिक ऐं आउं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं भिटाई साईं जे अमर सिट सां त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, प्रोग्राम जी शुरूआत में गुज़ारिश सिर्फ़ु इहा कंदुसि त हिन वक़्तु जेको कोरोना पेंडेमिक आहे उन जी जेका सेकेंड स्पेल आहे या जेको ॿी लहर आहे उन पूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे ऐं इहा लपेट जेसिताईं असां वटि का इन जी वैक्सीन नथी अचे ऐं अप्रूव्ड वैक्सीन नथी अचे तेसिताईं इहा कोरोना जी जेका वबा आहे उहा असांजे लाइ हिकिड़ो पूरी दुनिया जे लाइ ख़तरो बणियलु आहे। इन जे लाइ सिर्फ़ु असांखे इहो करिणो आहे त कुझु एहतियाती उपाउ आहिनि जेके असांखे वठिणा आहिनि या SOPs जेके स्टैंडर्ड ऑपरेशनल प्रोसीजर्स आहिनि उन्हनि खे फॉलो करण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि में सिर्फ़ु इहो आहे त असां मास्क जो इस्तेमालु ज़रूरी करे छॾियूं, हथनि खे पंहिंजे खे साबुण सां बार बार धोइण जी कोशिशि कयूं ऐं जॾहिं हथ धोयूं त 30 सेकेंड्स ताईं उन्हनि हथनि खे साफ़ु कंदा रहियूं। कोशिशि कयूं त सोशल डिस्टेंसिंग यानी 6 फुटनि जे फ़ासिले ते रहूं ऐं इहो बि ज़रूरी आहे त असां मॉब्स में वञण खां अवॉइड कयूं, जिते जिते मॉल्स आहिनि या मार्केट्स आहिनि या शॉपिंग सेंटर्स आहिनि उते वञण खां अवॉइड कयूं। शादियूं ज़ाहिर त इहे असांजूं रस्मूं आहिनि जेके थींदियूं रहंदियूं, पर इन्हनि में बि SOPs खे फॉलो करण जी ज़रूरत आहे। इहे ई जेके SOPs आहिनि जिन सां असां पंहिंजे वजूद खे, पंहिंजी सोसाइटी खे, पंहिंजे माण्हुनि खे हिन कोरोना जी वबा खां बचाए सघूं था। ॿी जेका गुज़ारिश करणी हुई उहा इहा त ॾाढे अफ़सोस सां चवणो पियो थो पए त NICVD नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़िस जो जेको हेॾो वॾो इंस्टीट्यूशन आहे उन में मूंखे ख़बर पई आहे त कुझु पेशेंट्स सीरियस आहिनि जेके कंप्लीट हार्ट ब्लॉक में अचनि था ऐं उन्हनि खे पेस मेकर्स जी ज़रूरत पए थी। अफ़सोस सां चवणो थो पए त एटलीस्ट सिंध में हिन वक़्तु किथे बि पेस मेकर्स अवेलेबल कोन्हनि ऐं हेॾो वॾो इदारो आहे जिते एॾा वॾा पैसा ख़र्च थियनि था ऐं इन एॾे वॾे इदारे में जेकॾहिं को पेशेंट सीरियस आहे उन में पेस मेकर्स कोन्हे त इहा वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इदारे जा के सरबराह या सरकार असांखे इन प्लेटफॉर्म तां ॿुधे पई, बहिराण टेलीविज़न जे प्लेटफॉर्म तां ॿुधे पई त यकीननि उन्हनि माण्हुनि जी लाइफ तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे ऐं इहे पेस मेकर्स उते हुजणु ज़रूरी आहिनि, छाकाणि त इहे ई उन्हनि जी ज़िंदगी बचाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे। प्रोग्राम जे हवाले सां अॼु मां गुफ़्तगू कंदुसि त अॼु असां प्रोग्राम कयूं था यूरोलॉजी जे हवाले सां। यूरोलॉजी छा आहे इन हवाले सां तव्हांखे ख़बर पवंदी, जेको महिमान मूंसां गॾु वेठो आहे उन हवाले सां उन सां गुफ़्तगू कंदासीं त यूरोलॉजी आहे कहिड़ी फील्ड ऐं यूरोलॉजी में कहिड़ा कहिड़ा जेके असां चऊं त प्रॉब्लम्स या जेके मसइला आहिनि उहे अची सघनि था, उन हवाले सां अॼु असां गुफ़्तगू कंदासीं। अॼोके मुंहिंजे महिमान जो तालुक़ु बदीन जे हिकिड़े पसमानदा इलाइक़े यानी बॉर्डर जे इलाइक़े सां आहे ऐं साईं सां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी त साईं उतां जे इलाइक़े जो पहिरियों FCPS डॉक्टर आहे। साईं जो वालिद साहब फार्मर यानी हारप करे थो ऐं हिकिड़े पसमानदा इलाइक़े सां तालुक़ु रखनि था। पाण FCPS करे लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस में यूरोलॉजी डिपार्टमेंट में उन्हनि पंहिंजी नौकरी जी शुरूआति कई ऐं काफ़ी वक़्तु महिनत करण खां पोइ पंहिंजे यूनिट जा इंचार्ज रहिया ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु पंहिंजे यूनिट जा चेयरमैन आहिनि ऐं उहो डिपार्टमेंट आहे लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जो यूरोलॉजी डिपार्टमेंट। अञा उन खां वधीक जेका उन्हनि जी अचीवमेंट आहे उहा इहा आहे त साईं जन हिकिड़ी ऑपरेशन कई आहे जंहिंखे असां PCNL जो नालो ॾियूं था, यानी परक्यूटेनियस नेफ्रोलिथोटमी। सुराख करे उन पेशेंट जी पथरी खे, जेका गुर्दे में पथरी हुजे थी, उनखे कढियो वेंदो आहे। नॉर्मली त हिकिड़ी किडनी जो ऑपरेशन त थींदो हो, पर हिननि इहा तारीख़ रक़म कई आहे लियाकत यूनिवर्सिटी जी हिकिड़ी नई तारीख़ त उन्हनि 2 किडनीज़ मां हिक ई वक़्तु ऑपरेशन करे हुन बेबी खे ॿिन्ही गुर्दनि मां पथरी कढी ऐं उनखे नई ज़िंदगी अता फ़रमाई आहे। सो इहा तारीख़ बि उन्हनि जे हवाले सां जॾहिं लिखी वेंदी LMC जी त हुननि जो नालो बि उन तारीख़ में शामिलु थींदो। मां हुनजो दोस्त जो तारुफ़ कराए, मुंहिंजा दोस्त आहिनि, मां हुननि जो तारुफ़ थो कराए छॾियां तव्हां सां। डॉक्टर अल्ताफ़ जावेद अल्ताफ़ साहब।
ठीक सही डॉक्टर जावेद अल्ताफ़ हिन वक़्तु एसोसिएट प्रोफेसर आहिनि ऐं पंहिंजे डिपार्टमेंट जा चेयरमैन आहिनि। सो गुफ़्तगू जो जेको असांजो महवर हो उहो इहो त यूरोलॉजी छा आहे, छाकाणि त फील्ड्स हिन वक़्तु को ज़मानो हूंदो जंहिं वक़्त में हिकिड़ो डॉक्टर हूंदो जंहिंखे सभु मसइला वञी ॿुधाइबा, यानी आई जो प्रॉब्लम आहे, अखियुनि जो प्रॉब्लम आहे तॾहिं बि उहो, मथे जो सूरु आहे तॾहिं बि उहो, पेट जी तकलीफ़ आहे उहा, बुख़ार आहे तॾहिं बि उहो, किडनी जो प्रॉब्लम उहो आहे। पर हाणे स्पेसिफाइड थी वियूं आहिनि, सभु स्पेशलाइज़ेशन थी वियूं आहिनि ऐं उन स्पेशलाइज़ेशन में साईं जो तालुक़ु आहे यूरोलॉजी सां। साईं हाणे पंहिंजी यूरोलॉजी फील्ड जे बारे में तव्हां पाण असांखे ॿुधायो। थैंक यू वेरी मच मीर साहब, तमामु सुठो तव्हां मुंहिंजो तारीफ़ करायो। थोरो मां बिफोर कमिंग टू द यूरोलॉजी थोरो मां पंहिंजे तारुफ़ खे 2 मिंट वठी पोइ अॻियां वधंदुसि। तारुफ़ जेको तव्हां मुंहिंजो करायो, थैंक यू वेरी मच। इन सां गॾोगॾु बेसिक एजुकेशन हासिलु करण खां पोइ ज़िले बदीन मां MBBS जे लाइ मुंहिंजो दाख़िलो थियो हैदराबाद में LMC में। मूं हुतां MBBS कई। हुन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी स्ट्रगल थींदी आहे, उहा कईसीं अल्हम्दुलिल्लाह। उन करण खां पोइ मूं FCPS कई। FCPS 2010 में कई, जीअं तव्हां ॿुधायो असांजे नाज़रीन खे। हुन खां पोइ जेको आहे बेसिकली ही हिकिड़ी स्ट्रगल हूंदी आहे। FCPS इज़ अ बिग डील। त ही जेकी सॼी स्ट्रगल मतिलबु आज जिस मक़ाम पे मैं पहुचा हूं, जिते अॼु पहुतल आहियां मां हिन मक़ाम ते, इहो इहा जेकी महिनत हुई न, मां इन सां इन्हनि इहो जेको क्रेडिट आहे इन जो, फस्ट ऑफ ऑल पंहिंजे पेरेंट्स, मेरे माँ बाप। अच्छा, मूंखे हिकिड़ो मिनट जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाए छॾियां त डॉक्टर साहब जो तालुक़ु गो के बदीन डिस्ट्रिक्ट सां आहे ऐं सिंध जो इलाइक़ो आहे, पर पाण डॉक्टर साहब जट आहिनि, पंजाबी स्पीकिंग आहिनि। सो मां रुगो इहो थो पुछां त जेकॾहिं इफ़ यू फील असांजे हिन चैनल ते को बि लैंग्वेज बैरियर्स कोन्हनि, इफ यू फील कंफर्टेबल आई कैन स्पीक इन एवरी लैंग्वेज, नो प्रॉब्लम। ठीकु आहे, त पोइ तव्हां भले सिंधी ॻाल्हायो। थैंक यू वेरी मच। सो मां इहो क्रेडिट पंहिंजे पेरेंट्स खे, मुंहिंजी मदर खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॾियणु चाहींदुसि। जीअं त हिकिड़ी कहावत आहे त हर कामयाब मर्द जे पोयां हिकिड़ी औरत जो हथु हूंदो आहे। सुभान अल्लाह। त मां उन खे इंडोर्स कंदे इहो चवंदुसि त मुंहिंजे पोयां मुंहिंजी मदर, मुंहिंजा पेरेंट्स, उन जूं दुआऊं। हुन खां पोइ सेकेंड नंबर ते मुंहिंजी मिसिस, जंहिंजा सेक्रीफाइसिस, शी इज़ इन आल्सो जॉब, वो सर्विस में हैं, और सर्विस में होते हुए बच्चों को संभालना, घर को संभालना और इवन मुझे संभालना, साथ देना। ये जो पोस्ट ग्रेजुएशन होती है मीर साहब, ये बड़ा थोड़ा मुश्किल मरहला होता है, गुजर जाता है। अगर आप एक दफ़ा मेहनत कर लें तो फिर इंसान कुछ बन के सामने आता है। तो आज जो मेरा मकाम है ये मेरी पेरेंट्स की वजह से, मेरी वाइफ की वजह से, और साथ साथ मेरे टीचर्स, मेरे उस्ताद साहिबान, मैं उनके नाम लेना चाहूँगा आपके इस रेफरेंस से, मेहरान क्लिनिक के हवाले से। सबसे पहले मेरे टीचर जिन्होंने मुझे इंस्ट्रूमेंट्स पकड़ना सिखाए, डॉक्टर मोहन खत्री साहब, वो आजकल मिट्टी में होते हैं, कहीं ना कहीं सुनेंगे तो उनको बहुत खुशी होगी कि उनका स्टूडेंट आज यहाँ पहुँचा हुआ है, एक डिपार्टमेंट का चेयरमैन बन गया है। उसके बाद मेरे मेंटर और सुपरवाइज़र जनरल सर्जरी में, मीर साहब मैं जनरल सर्जरी में भी स्पेशलाइजेशन है मेरा, प्रोफेसर अब्दुल सत्तार मेमन साहब। वो जो चीज़ें मैंने सत्तार साहब से सीखी ना, मैं कहीं और से नहीं सीख सका, इवन दुनिया के बाहर से भी नहीं सीख सका, और उन जैसा टीचर मैंने अभी आज तक नहीं पाया। तो आई वुड लाइक टू थैंक्स प्रोफेसर सत्तार मेमन, उनकी काविशों की वजह से आज मैं यहाँ पहुँचा। आफ्टर दैट मैंने, अच्छा, मैं आपको एक और चीज़ बता दूं कि सत्तार मेमन साहब अक्सर हमारे प्रोग्राम्स में तशरीफ़ भी लाते हैं, और अक्सर वो बेशतर कभी कभार जब उनको टाइम मिलता है तो हमारे प्रोग्राम देख भी रहे होंगे। हो सकता है कि आज हमारा प्रोग्राम देख रहे हो, आपको सुन रहे हो, खुदा करे देख रहे हो और सुनेंगे इंशाल्लाह, उनको बहुत खुशी होगी। आज तक मुझे याद भी करते, और वो आज तक अपने पेशेंट्स के हवाले से, यूरोलॉजी के हवाले से मुझे इंडोर्स भी करते हैं, मुझे ऑन बोर्ड भी लेते हैं अल्हम्दुलिल्लाह। उसके बाद मेरी सब स्पेशलिटी का जब टाइम शुरू हुआ 2006 में, तो मैंने प्रोफेसर शहजाद लगारी, आपने नाम सुना होगा, मेरे दोस्त हैं। जी जी जी, आजकल इंग्लैंड में होते हैं, मैं उनका नाम लेना। अच्छा, मुझे एक छोटी सी ब्रेक लेनी है, एक छोटी सी ब्रेक का वक्त के लिए मुझे कहा जा रहा है, मुझे डायरेक्टर साहब कह रहे हैं कि छोटी सी ब्रेक ले लें। ब्रेक के बाद जब हम वापस आएंगे तो थोड़ा सा इंट्रोडक्शन पे आएंगे, और उसके बाद हम अपनी इस फील्ड के हवाले से आपसे पूछेंगे कि इस फील्ड में जो मसाइल होते हैं वो कौन कौन से होते हैं, किस तरह से उनको रिजॉल्व किया जा सकता है। तो ख़वातीन हज़रात, प्रोग्राम में नंढी साही खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढी साई खां पोइ ॿीहर हाज़िर ऐं गुफ़्तगू असां कयूं पिया यूरोलॉजी जे हवाले सां त यूरोलॉजी जी फील्ड में कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स थी सघनि था, छाकाणि त इहा बि स्पेसिफाई थी वई आहे हिकिड़ी यूरोलॉजी ॿी नेफ्रोलॉजी। हाणे किथे किथे सम्झ में मुमकिन आहे त असांजी पब्लिक या असांजा माण्हू जेके इन हवाले सां कंहिं प्रॉब्लम में अचनि था त उन्हनि खे इहा ख़बर न पवे त यूरोलॉजी जो प्रॉब्लम आहे त केॾांहुं वञिजे या नेफ्रोलॉजी जो प्रॉब्लम आहे त केॾांहुं वञिजे। इन हवाले सां अॼु असां गुफ़्तगू कंदासीं त नेफ्रोलॉजी ऐं यूरोलॉजी में कहिड़ो डिफरेंस आहे ऐं यूरोलॉजी में कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि। महिमान जो तारुफ़ मां तव्हां सां वरी ॿीहर थो कराए छॾियां। डॉक्टर जावेद अल्ताफ़ जट साहब, एसोसिएट प्रोफेसर, चेयरमैन डिपार्टमेंट ऑफ यूरोलॉजी, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस, जाम शुरू। जी डॉक्टर साहब। Once again, thanks Veer Saab. After break, we are here. हाणे असां अगरि यूरोलॉजी ऐं नेफ्रोलॉजी खे फर्स्ट ऑफ ऑल डिफ्रेंशिएट कयूं, पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधायूं त व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन टू। देखें, यूरोलॉजी जो फील्ड है वो आता है सर्जरी एंड अलाइड की फील्ड में, मतलब जो शोबा जराही है जिसमें ऑपरेशन किए जाते हैं उस फील्ड में आता है, उसकी एक स्पेशलिटी है। नेफ्रोलॉजी मेडिसिन अलाइड, यानी जो वो गुर्दे के प्रॉब्लम्स, वो गुर्दे के अमराज जिनका इलाज दवाओं से किया जाए, तो वो मेडिसिन का सब स्पेशलिटी है, ये सर्जरी की सब स्पेशलिटी है यूरोलॉजी। तो ये मेजर डिफरेंस है जो हमें पता होना चाहिए। जिस तरह हम यूरोलॉजिस्ट हैं वो मसले का हल ऑपरेशन के थ्रू, अब तो जराही का कॉन्सेप्ट ख़त्म हो गया है, उस पर बात करेंगे अल्हम्दुलिल्लाह। हम बिल्कुल पिन होल पे आ गए। जैसे आपने इंट्रोडक्शन में बताया, हमने एक ऑपरेशन किया, वो एक नहीं बहुत सारे ऑपरेशन है मुझे जो आपसे जिक्र करना है आज इंशाल्लाह। आई विल, मैं उस मां उन जे बारे में ॻाल्हाईंदुसि तव्हां सां, काफ़ी सारियूं ॿियूं शयूं तव्हांखे ॿुधाईंदुसि। त इहो ॿुधाईंदो हलां त ही ऑपरेशन जो शोबो आहे हू मेडिसिन जो शोबो आहे, हुन जो नेफ्रोलॉजी में इलाजु दवाउनि सां कयो वेंदो आहे ऐं सर्जरी में इलाजु ऑपरेशन सां कयो वेंदो आहे। इंटरवेंशन ऐं मेडिसिन। ठीकु आहे, इहो मेजर डिफरेंस आहे। यानी हाणे कंहिं माण्हू खे जेकॾहिं गुर्दे जो को प्रॉब्लम आहे ऐं उन में पथरी वथरी या सर्जिकल को इशू न आहे त ही हैज़ टू गो टू दी नेफ्रोलॉजिस्ट, यानी उन जी दवाउनि सां। यस, इहो थोरो इहो ज़रूरी न आहे, ॾिसणो पवंदो। सम टाइम ईअं हूंदो आहे जीअं गुर्दे में पथरी बि कोन्हे, गदूद बि कोन्हे, मरीज़ खे तकलीफ़ आहे, सूर आहे। त अच्छा, मां तव्हांखे सिंपली जेकॾहिं पुछां त पंहिंजे मुंहिंजे व्यूअर्स खे तव्हां जेकॾहिं ईअं ॿुधायो त यूरोलॉजी में जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि जो उन्हनि प्रॉब्लम्स खे ॾिसी को पेशेंट यूरोलॉजिस्ट वटि। या असां वटि जेके कॉमन प्रॉब्लम्स आहिनि यूरोलॉजी फील्ड में, उहे सिम्टम्स मां ज़िक्र कंदो हलां त पेशेंट खे तकलीफ़ कहिड़ी थींदी आहे जंहिंजे करे मरीज़ खे खपे त हू यूरोलॉजिस्ट ॾे वञे। उन में सभ खां पहिरीं हूंदो आहे सूर, पेन। उहो किथे थींदो आहे, ऐं अगरि पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधायां, अगरि थोरो कैमरे खे तव्हां ॾिसो त पेशेंट यूजुअली हिते हथु रखंदो आहे फ्लैंक में। फ्लैंक जो मतिलबु आहे पेट जे हिन हिसे में, ऐं अंगूठे खे पोयां खणी वेंदो आहे ऐं पोयां जेकी पासरिटियूं ख़तमु थींदियूं आहिनि उन हेठे हिसे में अंगूठो रखंदो आहे। इहा टिपिकल प्रेज़ेंटेशन हूंदी आहे, बायलेटरल, यूनिलेटरल, हिकिड़े पासे ॿिन्हिनि पासनि थी सघे थो। बट इहो अगरि सूर आहे त इन जी सूर जी वजूहात मेजॉरिटी मरीज़नि खे पथरी जे करे थींदी आहे। त उनखे पथर थी सघे थो, उनखे यूटीआई यानी यूरिनरी ट्रैक्ट इन्फेक्शन थी सघे थो, उनखे गुर्दे में ॿियो को प्रॉब्लम थी सघे थो। ॿी वजूहात वजह जेकी थींदी आहे यूरोलॉजिस्ट जे वञण जी, उहा इहा आहे त पेशाब में रत अचे थो, पेशाब में खून का आना। वो पेशेंट प्रोबेबली 90% प्लस हैविंग यूरोलॉजिकल इशू, उसको यूरोलॉजी का प्रॉब्लम हो सकता है। इसके अलावा एक और टर्म यूज होता है यूरोलॉजी में, लोअर यूरिनरी ट्रैक्ट सिम्टम। मीर साहब, हमारा जो असांजो जेको शोबो आहे यूरोलॉजी, उनखे ॿिनि हिसनि में वरायो वेंदो आहे, अपर ट्रैक्ट सिस्टम एंड लोअर ट्रैक्ट सिस्टम। जेनाइटो यूरिनरी का मतलब है कि हमारे जेनेटल्स और यूरिनरी सिस्टम, उसमें गुर्दा आ जाता है। गुर्दे के ऊपर एक गदूद होती है, हिकिड़ी गदूद हूंदी आहे जंहिंजो नालो आहे एडिनल ग्लैंड, उनखे बस असां डील कंदा आहियूं यूरोलॉजी वारा। उनखां पोइ यूरेटर आहे, इहो अपर ट्रैक्ट में हलियो वेंदो आहे, पेशाब जी नलकी जंहिंजी लेंथ हूंदी आहे 25 सेंटीमीटर। उनखां मथियों हिसो अपर ट्रैक्ट चइबो आहे ऐं उनखां हेठियों हिसो लोअर ट्रैक्ट। त हिकिड़ी कॉमन टर्मिनोलॉजी यूज़ थींदी आहे, मां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइणु चाहींदुसि, लोअर यूरिनरी ट्रैक्ट सिम्टम्स उनखे चइबो आहे। ईअं ॿुधनि त या अगरि ईअं चई सघूं था त पेशाब जूं पैचीदगियूं
हुयूं, पेशाब जी अचण में प्रॉब्लम, पेशाब स्पीड सां नथो अचे, उन में का रुकावट आहे, सही। पेशाब बंदि थी वियो आहे, सही। पेशाब अचण में तमामु घणी परेशानी आहे, मूंखे जल्दी वञिणो पवंदो आहे, पेशाब कपिड़नि में निकिरी वेंदो आहे। इहे जेके लोअर यूनिट ट्रैक्ट सिम्टम आहिनि इहे बि यूरोलॉजी जे शोबे में अचनि था। यानी इहो तव्हांजा जेके हुदूद आहिनि उहे बि तव्हांजे में अचनि था, मसानू तव्हांजे में अचे थो, यूरेथ्रा बि तव्हांजे यूरोलॉजी में अची थो। बाक़ी जेको नेफ्रोलॉजिस्ट आहे उहो गुर्दनि जे मसइलनि खे डील कंदो आहे, गुर्दे जी बीमारियूं आहिनि उहे गुर्दा ख़राब थी वेंदा आहिनि। जीअं मां अर्ज़ु कंदो हलां इन मौक़े ते हिकिड़ी शइ मुंहिंजे ज़हन में आई आहे त दुनिया में त 3 वजूहात आहिनि जंहिंजे करे गुर्दो ख़राबु थींदो आहे, जंहिंजे करे पेशेंट खे नेफ्रोलॉजिस्ट जी ज़रूरत पवंदी आहे। सभ खां मथे उहो हालांकि गुर्दे जो इशू न हूंदो आहे, सभ खां अॻु में हाइपरटेंशन, ब्लड प्रेशर, जंहिंजे करे गुर्दे में सन्हियूं सन्हियूं जालियूं हूंदियूं आहिनि उहे फाटी पवंदियूं आहिनि प्रेशर वधण जे करे, उनखे नेफ्रॉन चइबो आहे। उहो गुर्दो ख़राबु थींदो आहे त नेफ्रोलॉजिस्ट जी ज़रूरत पवंदी। ॿिए नंबर ते शुगर जो मर्ज़, तव्हांखे ख़बर आहे हर 7-8 माण्हू खे पाकिस्तान में डायबिटीज़ आहे, एॾी कॉमन आहे, उनजे करे गुर्दो ख़राबु थींदो आहे। ऐं टी वजूहात स्टोन जे करे अगरि गुर्दो ख़राबु थींदो आहे त असां पंहिंजे कोलीग्स डॉक्टर नेफ्रोलॉजिस्ट जी हेल्प ज़रूरु वठंदा आहियूं। अच्छा, यानी इहे सभु शयूं कोऑर्डिनेशन सां, नेफ्रोलॉजिस्ट ऐं यूरोलॉजिस्ट जी कोऑर्डिनेशन सां हिकिड़े पेशेंट खे, ऐं उन सां ई मां सम्झां थो त बहितर उन जी ट्रीटमेंट थी सघे। दैट्स ग्रेट। अच्छा, हाणे मूंखे रुगो इहो ॿुधायो त इन हवाले सां, छाकाणि त तव्हांजी फील्ड सर्जरी सां ताल्लुक़ रखे थी, त हिन वक़्तु जेके सर्जिकल जा प्रोसीजर्स या इंटरवेंशन्स आहिनि उहे तब्दील थिया आहिनि, इन हवाले सां असांखे ॿुधायो। सर बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह तमामु घणा तब्दील थिया आहिनि। त इहो मुंहिंजे ज़हन में हो त आफ्टर इंट्रोडक्शन मां इहो शयूं तव्हांखे ॿुधाईंदुसि, अचीवमेंट्स मां उन जो ज़िक्र कंदुसि। अॼुकल्ह असीं छा पिया करूं तव्हांखे उहो बि ॿुधाईंदुसि। ऐं रिसेंटली 2 ॾींहं अॻु मूंखे हिकिड़ी इन्विटेशन मिली आहे, मां उनजो बि मेहरान क्लिनिक जे हवाले सां ज़िक्र कंदुसि। अॼु मूंखे मौक़ो मिली वियो आहे, मुंहिंजे वर्ष खां ख़बर पवंदी त जामशोरो डिपार्टमेंट ऑफ यूरोलॉजी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अॻियां निकिरी चुको आहे। मां मीर साहब जॾहिं मूं ज्वाइन कयो हो, basically responsibility given to me as in charge 2017 दिसंबर में, त at that moment तमामु घणा चैलेंजिस हुआ। असांजे सीनियर्स तमामु घणो कमु कयो अल्हम्दुलिल्लाह, मां हुनखे ऑलवेज़ एक्नॉलेज कंदो आहियां। जीअं मूं नालो वरितो प्रोफेसर शहज़ाद लगारी, हुन खां पोइ प्रोफेसर शफ़ीकुर रहमान मेमन, हुननि खां पोइ ही जेको क्या कहते हैं कि ये बेड़ा मुझे संभालने को दिया गया, तो हमें थिएटर बनाना था, थिएटर बन रहा था, उसको बनाया हमने। एक नई मशीन लगाई लिथोट्रिप्सी की, जो शहर में काम कर रही है, बहुत बड़ी एडवांस मशीन है अल्हम्दुलिल्लाह, और 8-10 पेशेंट रोज़ाना होते हैं। आज भी मेरे पास बहुत सारे लोग वार्ड में आए हुए थे जिनको मैंने विजिट कराया। इसके अलावा हमारे सामने एक चैलेंज था कि भाई जो प्रोसीजर्स हैं उनको एडवांस किया जाए, ये जो जराही है ना इसको ख़त्म किया जाए, ये जो कट लगाना है ना इसको खत्म किया जाए, बड़ा जो इंसिशन आप देते हैं जो है ना इसको हम खत्म करें। हाँ। अच्छा, मैं एक छोटी सी ब्रेक फिर मुझे कहा जा रहा है डॉक्टर अल्ताफ, वो मैं ब्रेक ले लूँ, फिर इस गुफ्तगू को हम आगे बढ़ाएंगे। बिल्कुल सर। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढी साई साई खां पोइ असां जल्दी था मोटूं ऐं इहा सॼी जेका गुफ्तगू आहे उनखे वरी अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं प्रोग्राम मेहरान क्लिनिक। ऐं अॼु मुंहिंजा दोस्त जेके महिमान आहिनि, मुंहिंजो तारुफ़ वरी थो कराए छॾियां। डॉक्टर जावेद अल्ताफ, एसोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ यूरोलॉजी, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस, जामशोरो। ओवर टू यू सर। थैंक यू वंस अगेन मीर साहब। अच्छा, असां ॻाल्हायूं पिया जेकी सर्जिकल एडवांसमेंट इन द सर्जिकल प्रोसीजर्स। उहो दौर हूंदो हो जॾहिं पेशेंट ईंदो हो, हुनजो ऑपरेशन थींदो, हिकिड़ो वॾो कट लॻंदो हो फ्लैंक में, पेट सॼो ख़राबु थी वेंदो हो, 6-8 इंच जो चीरो ईंदो हो। ऐं उन दौर में पेशेंट इन शइ खे लाइक बि कंदा हुआ। जी हाँ, जेको ऑपरेशन कट लॻाइण खां पोइ थींदो शायदि उहो बहितर थींदो, बट नाउ हाणे वर्ड चेंज थी वियो आहे थ्रू आउट द ग्लोब। हाणे तब्दीली अची वई आहे। रिसेंटली 2018-2019 जी मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि त 2018 खां वठी 19 में असां वटि इंस्ट्रूमेंट जेके असांजा इहे जराई खां पोइ असां एडवांसमेंट जे लाइ कुझु इंस्ट्रूमेंट खपंदा आहिनि, उहे सिंध गवर्नमेंट, थैंक यू सिंध गवर्नमेंट एंड हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन, लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल। ओके, हाणे मां रुगो इहो बि थो चवां त ही जेकी अचीवमेंट तव्हांजी आहे, बसि मिसाल तव्हां अपग्रेड कयो आहे, तव्हां पंहिंजे यूरोलॉजी वार्ड खे तव्हां इंस्ट्रूमेंट्स घुराया। मां चाहियां थो त जेकॾहिं तव्हां खे जंहिं बि हिन में सपोर्ट कई आहे,
जी, जी। उन्हनि जो जेकॾहिं तव्हां नाला वठणु चाहियो त यू आर अलाउड। न बिल्कुलु मां आफ्टर दीस प्रोसीजर्स मां बिल्कुलु ठीकु, तव्हां नाला वठणु बिल्कुलु चाहींदुसि। क्रेडिट शुड गोज टू देम। डेफ ऑफ कोर्स इन में कोई दूसरी राय नहीं है, बिल्कुल ठीक है। उनका बहुत बड़ा सर इसमें अमल दखल है, बगैर उसके नहीं हो सकता था। ठीक है। हम असां न पिया करे सघूं। ठीक। बहरहाल 18 में असां जीअं कमु शुरू कयो त एडवांसमेंट में असां छा वठी आयासीं, हिकिड़ो ऑपरेशन आहे RIRS जेको हिते हैदराबाद जी हिस्ट्री में कोन थियो। असां हुनखे 18 में शुरू कयो, रिट्रोग्रेड इंट्रारीनल सर्जरी। सिंपली मां ॿुधायां त पेशाब जे रस्ते मां वञी करे सिधो असां यूरेटर में हलिया वञूं, क्रॉस करे गुर्दे ताईं पहुचूं ऐं उन पत्थर खे ब्रेक करे लेज़र सां। अल्हम्दुलिल्लाह वी हैव अ लेज़र एज वेल। तो लेज़र टेक्नोलॉजी के सां उनके पत्थर के डस्ट करे, डस्ट पार्टिकल्स पानी के जरिए निकाल के आ जाएं और पेशेंट सुबह आए, दोपहर को प्रोसीजर हो या पेशेंट रात में आए सुबह को हो ऐं शाम जो पेशेंट घर हलियो वेंदो आहे। ये इट वाज अ बिग अचीवमेंट फॉर लम्स यूरोलॉजी। उसके बाद हमें मिनी PCNL जिसका जंहिंजो तव्हां जिक्र कयो सवेरे, सॉरी मैं थोड़ा मिक्स कर रहा हूँ लैंग्वेज को, तो आई विल ट्राई टू कीप ऑन सिंधी। आई लव सिंध एंड आई लव सिंधी। यू हैव टू। सो मिनी PCNL जेकी तव्हां ॻाल्हि कई, इहो हिकिड़ो प्रोसीजर आहे जंहिंमें 4 to 5 mm जो सुराख थींदो आहे। मीर साहब 4 to 5 mm, कैन यू इमेजिन कितना छोटा सुराख होगा। डेफिनेटली। वो पीछे कमर के रास्ते से सुराख करके गुर्दे में पहुंचते हैं और पत्थर निकाल दिया जाता है, पेशेंट अगले दिन ठीक होकर घर चला जाता है। ये हमारी अचीवमेंट थी। ये हम एक साइड पे किया करते थे मीर साहब, हिकड़ी साइड ते कंदासीं। हाणे जो रिसेंटली तव्हां जो जिक्र कयो, दैट वाज अ हिस्ट्री इन हैदराबाद यूरोलॉजी एंड इन दिस रीजन। त उहो हिन तर्ज़ जो पहिरियों ऑपरेशन हो। हिकिड़ी ॿारड़ी मासूमा, शी इज़ 4 year old। 15 ॾींहं अॻु हुनजो असां ऑपरेशन कयो, ॿिन्हिनि गुर्दनि जो हिकिड़े ई वक़्त में करे। ॿिए ॾींहुं अल्हम्दुलिल्लाह उहा घर हली वई। हुनखां पोइ इंटरव्यूज़ वग़ैरह बि थिया ऐं इहे अख़बार में बि आयो, अलाए तव्हां पढ़ियो कोन पढ़ियो, न्यूज़ माण्हू ॾिठो हूंदो। हिन खां पोइ हिकिड़ी गैप हो, लैप्रोस्कोपिक यूरोलॉजी कोन थींदी हुई हैदराबाद में। लैप्रोस्कोपिक यूरोलॉजी 2019 में मूंखे ख़्यालु आयो त हाणे असां लैप्रोस्कोपी ॾे वधूं या नथी थिए, इन खे कयो वञे। उन जे लाइ मां पाण ऐं मुंहिंजो हिकिड़ो फैकल्टी मेंबर असां वियासीं फ्रांस लैप्रोस्कोपी जी एडवांस ट्रेनिंग वठण जे लाइ। इन करे मां नालो न वठी सघियसि। प्रोफेसर मैंद्रो जेको मुंहिंजो सुपरवाइज़र हो हुते फ्रांस में, जंहिं असांखे लैप्रोस्कोपी मूंखे सेखारी, मुंहिंजे उन जूनियर डॉक्टर खे सेखारी, डॉक्टर वकार वॉज विथ मी। ऐं उन खां पोइ असां लैप्रोस्कोपी बि अल्हम्दुलिल्लाह लम्स में शुरू कई मार्च 2020 में। बट ड्यू टू दिस कोविड पैंडेमिक पोइ असांखे उहा बंदि करणी पई। बट वी आर जस्ट गोइंग टू रीस्टार्ट। त हीअ असांजूं अचीवमेंट्स आहिनि। त हाणे माना जेको असांजी फील्ड में जेको इंसीजन आहे, जराही आहे, कट लॻाइण जो जेको कॉन्सेप्ट आहे न, ऑलमोस्ट ख़तमु थी चुको आहे। ऐं ईअं सम्झो त 5%, 8%, 10%। अगर मुंहिंजी लिस्ट ते, मुंहिंजी लिस्ट माना असांजी डिपार्टमेंट जे में 3 ॾींहं ऑपरेशन थींदा आहिनि। अगरि उन लिस्ट ते 15 मरीज़ आहिनि न, 2 या 3 अहिड़ा पेशेंट हूंदा जिन्हनि खे कट लॻंदा, बाक़ी सभु बग़ैर कट जे थींदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजी मतिलबु इहा लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल जी। यस जी। ओके, मूंखे हाणे मां थोरो हिकिड़ो इहो सवाल पुछणु चाहियां पियो त सपोज़ कयो किडनी में कोई स्टोन आहे त उनजी मतिलबु उनजी साइज़ केतिरी आहे जेको हू पाणे निकिरी सघे थो, प्रेशर सां निकिरी सघे थो, पाणी जे प्रेशर सां निकिरी सघे थो, दवाउनि सां निकिरी सघे थो, ऐं केतिरी उनजी साइज़ आहे जेका सवाइ इन इंटरवेंशन जे नथो निकिरी सघे। इन खां अलावा जेके सम्झो था त साइज़ वॾी आहे स्टोन जी ऐं इन इंटरवेंशन खां सवाइ नथा निकिरी सघनि, उहे पेशेंट्स जेकॾहिं को ॿियो रस्तो एडॉप्ट कनि था, मां तव्हां सम्झी विया हूंदो मिसाल जेके चवनि था त भई असां बग़ैर ऑपरेशन जे स्टोन कढी छॾींदा आहियूं, साइज़ उनजी केतिरी हुजे, त उनजे लाइ उन्हनि मरीज़नि खे तव्हां छा चवंदा, उन्हनि व्यूअर्स खे तव्हां छा चवंदा? जी मीर साहब, खोड़ सारा अहिड़ा मरीज़ ईंदा आहिनि। ॾाढो सुठो सवाल तव्हां कयो आहे। जेके पत्थर जो साइज़ एतिरो हूंदो आहे जेको निकिरण वारो न हूंदो आहे, हेॾां होॾां हकीमनि ॾे, हुन ॾे, पढ़ाई ॾे वेंदा आहिनि ऐं उहे फाइनली लैंडअप थींदा आहिनि, उनजा गुर्दा ख़राब थी वेंदा आहिनि। ॾाढो ॾुख थींदो आहे, स्पेशली मूंखे, टू मी, मां पंहिंजी ज़ात जी ॻाल्हि थो कयां, जॾहिं गुर्दा ख़राब थी वेंदा आहिनि पथरी जी बीमारी जे करे, उन्हनि खे असां रिमूव कंदा आहियूं बिकॉज़ इन्फेक्शन थी वेंदो आहे, कढणो पवंदो आहे, न त मरीज़ खे सूरु थींदो आहे ऐं जिस्म में प्रॉब्लम पैदा थींदा आहिनि। ऐं गुर्दो ख़राब थी वञे पथरी जी बीमारी जे करे जेकी ट्रीटेबल आहे, त इहो डिलीमा आहे। इहो असांजे लाइ तमामु घणी ॾुख जी ॻाल्हि आहे। उन खां बचण जे लाइ जीअं तव्हां स्टार्ट में चयो, ॾिसो पत्थर
मां ॻाल्हाईंदुसि त पथर खां बचाव कीअं करिणो आहे अगरि मूं वटि टाइम हूंदो तव्हां टाइम ॾींदोसि पर पहिरीं मां इहो ॿुधाईंदो हलां त स्टोन त यू हैव 1 मिनट स्टोन 1 मिनट या असां इन गुफ़्तगू खे वरी कंहिं कमिंग प्रोग्राम में डिस्कस करे वठंदासीं त उन जा कारण कहिड़ा आहिनि जी हाँ जी बिल्कुलु मां ठीकु आहे बिल्कुलु ठीकु आहे अच्छा स्टोन जो साइज़ जो तव्हां ज़िक्र कयो त स्टोन 7 mm ताईं स्टोन स्पॉन्टेनियसली यानी पाणे ई निकिरी सघे थो अल्ट्रासाउंड सुठो कयल हुजे ख़बर हुजे त 7 mm जो पत्थर गुर्दे में गुर्दे जी नाली में मसाने में किथे बि आहे ऐं पेशेंट खे तकलीफ़ आहे उनखे असां दवाऊं ॾींदा आहियूं दवाउनि जे ज़रिए स्टोन पास थी वेंदो आहे अच्छा उनजो ड्यूरेशन हूंदो आहे वेरी इंपॉर्टेंटली त उनजो ड्यूरेशन हूंदो आहे 2 हफ़्ता 3 हफ़्ता नॉट मोर देन 3 वीक्स अगरि नथो निकिरे त पोइ इंटरवेंशन मस्ट आहे छो त पोयां पाणी जो प्रेशर वधंदो आहे यानी पेशाब जो प्रेशर वधंदो आहे गुर्दा ख़राब गुर्दा ख़राब थियण जो चांस हूंदो आहे त बहितर आहे त उनखे वो कढियो वञे ओके मतलब हाणे इहो आहे त जेकॾहिं गुर्दे में पत्थर जी साइज़ 7 mm या उन खां घटि आहे त उनजो इंतज़ारु करे सघिजे थो 3 वीक्स ताईं त उहो जेकॾहिं स्पॉन्टेनियसली निकिरी वञे ऐं थ्रू यूरेथ्रा इहो जेकॾहिं पास थी वञे पर जेकॾहिं इहो बि इन साइज़ जो पत्थर जेकॾहिं नथो निकिरे त इंटरवेंशन इज़ वेरी मच इम्पॉर्टेंट ऐं इन हवाले सां किथे ॿिए हंधि किथे वञण जी ज़रूरत न आहे सवाइ ऑपरेशन करे थैंक यू वेरी मच डॉक्टर जावेद ऐं तव्हां सां असां जीअं तव्हां चयो त स्पॉन्टेनियसली जेकॾहिं स्टोन निकिरे थो त असां बि कोशिशि कंदासीं त असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में कॉल कंदासीं ऐं होप कि तव्हां जॾहिं बि असां कॉल कंदासीं त यू विल कम इन आवर प्रोग्राम ऐं इन हवाले सां जेकी बि इशूज़ आहिनि उहे असां पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचाईंदासीं ताकी उहो अवेयर थियनि त इन मामलनि जे लाइ कहिड़े तरीक़े सां असां बहितर इलाज कराए सघूं था थैंक यू वेरी मच अगेन व्यूअर्स गुफ़्तगू तव्हां ॿुधी डॉक्टर जावेद अल्ताफ़ साहब जी त यूरोलॉजी जेका फील्ड आहे उन फील्ड में जेको इलाज थिए थो उन में गुर्दे जो ऐं अपर ऐं लोअर रेस्पिरेटरी ट्रैक्ट जो इलाज आहे ऐं उन में दवाउनि सां गॾोगॾु इंटरवेंशन ज़रूरी आहे नेफ्रोलॉजी उहो फील्ड आहे जंहिंमें जेको इलाज आहे उहो गुर्दनि सां ई ताल्लुक़ु रखे थो पर उनजो इलाज सिर्फ़ु दवाउनि जे ज़रिए थी सघे थो सो कोशिशि कयो त जेकॾहिं किथे बि तव्हांखे को प्रॉब्लम आहे त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त तव्हांखे कहिड़े कंसल्टेंट डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत आहे इन सां ई तव्हां पंहिंजे इलाज खे बहितर तरीक़े सां अचीव करे सघो था इन प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान डॉक्टर फारूक टालपुर खे इजाज़त अल्लाह वाहिद